हिकु भेरो बिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। मिस्टर बिलाल, तव्हां जी बयान ॾियो। जय साहब, आयशा ऐं मूं कुछ अर्सो अॻु रज़ा ख़ुशीअ सां शादी कई हुई। उन वक़्तु कुछ मुखालफ़त थी हुई, पर असां ॿिन्ही पंहिंजे कुछ माइटनि खे राज़ी कयो। मुंहिंजी ज़ाल आयशा जो पीउ बि राज़ी थी वियो। तव्हां आयशा खे ज़ाल चई रहिया आहियो? तव्हांजो निकाह थियल आहे? जी हाँ, बिल्कुलु, मूं वटि निकाहनामो आहे। बयान जारी रखो। मुंहिंजी ज़ाल जा अक्सर माइट राज़ी हुया, पर हिकिड़े माण्हू जी शरारत जे करे असांखे इस्लामाबाद वञणो पइजी वियो। जितां असीं हाणे कराची आया आहियूं, साईं असांजी हयातुनि खे हाणे ख़तरो आहे। जी आयशा साहब, तव्हां जी बयान ॾियो। जज साहब, ये हक़ीक़त आहे। असांजी शादी थियल आहे ऐं असीं ज़ाल मुड़ुस आहियूं ऐं निकाहनामे ते असांजी सयूं थियल आहिनि। मूंखे हिन शादी ते को पछताव न आहे। असीं ख़ुशि आहियूं। बिलाल जेको चयो उहो सही आहे? बिल्कुलु सही आहे। असांखे ख़तरो आहे। मां हिकु ॻाल्हि इहो बि चवंदी हलां त असांजे क़बीले जा सरदार ऐं चङा मुड़ुस असांखे मारणु चाहींदा, जिन में करीम बख्श ऐं सरदार कमाल ख़ान बि पेश आहिनि। उन्हनि मुंहिंजे माउ पीउ ऐं भेनरुनि खे बि इल्ग़माल बणाए रखियो आहे। उन करे असांखे तहफ़ुज़ मिले त जीअं केर बि असांखे अलॻि न करे सघे। सर, एसएचओ जमाल दरख़्वास्त में आहे त आयशा ऐं बिलावल संदसि कस्टडी में ॾिना वञनि, छो जो हिननि ख़िलाफ़ एफआईआर कटियल आहे। इहा दरख़्वास्त रद्द कई वञे थी छो त बिलावल ऐं आयशा सेक्शन 164 CRPS तहत जेको बयानु ॾिनो आहे इहो उन एफआईआर जे दावा खे रद्द करे थो। ॿिन्ही ॼणनि खे तहफ़ुज़ ॾियणु सरकार जी ज़िम्मेवारी आहे। उन करे हफ़्ते लाइ ॿिन्ही खे सख़्तु पुलिस पहिरे हेठि ईदी होम में तरसायो वञे ऐं कोर्ट मां इजाज़त खां सवाइ साणनि कंहिंखे बि मिलणु न ॾिनो वञे ऐं हिननि जो निकाहनामो दुरुस्त आहे। हफ़्ते खां पोइ ॿिन्ही खे ॿीहर कोर्ट में पेश कयो वञे।
सरदार रबन खान देर कई आलाए छो? सरदार कमाल खान मुझो ख्याल है तो जेस ताईं सरदार रबन खान अचे कुछ गालियों करे वठो। बाबा सरदार अली ने खान वारन असांजे राज वारन सां घणी कई आहे। एक तरफ असांखे आसरो ऐं ॿिए पासे वरी आयशा ऐं बिलावल खे कोर्ट ते चाढ़े छॾियो। कोर्ट में पहुचण खां अॻु में सरदार अली ने मूंखे फोन करे चयो त ॿई ॼणा हथ अची विया आहिनि ऐं फ़ैसिलो करे वठो। फैसलो छाजो फैसलो? बाबा हाणे को फैसलो वैसलो न आहे। हू ॿई कारा आहिनि ऐं असांखे ॾंड में हाणे ॿ न घुरजनि बसि। जो न ॾिनऊं त पोइ न ॾिनऊं त पोइ असांखे बि हथ आहिनि, ॿई कारा करे मारींदासीं। ठहियो ठहियो, फ़िलहाल वात न हणो, इहे सरदारनि जूं ॻाल्हियूं आहिनि। सरदार रबन खान हाणे पंहिंजे कबीले जी समूरिन बिरादरिन जी इज़त जो सवाल थी वियो आहे। सचो आहे कमाल खान, ॻाल्हि हाणे लोक जी ज़ुबान ते वञी पहुती आहे। छोकर असांजी इज़त आहे, पलांद न कंदासीं त जान छा चवंदो। बाक़ी रबन खान मुड़ुस माण्हू आहीं। भला तव्हां छा सोचियो आहे? सरदार रबन खान बाबा तव्हां सरदार माण्हू आहियो, असीं मुड़ुसूं लाहौती, जेल में छा जंग में छा। सरदार अली ने खान वारनि असांजे राज वारनि सां घणी कई। बाबा सोचणो छा आहे? छा सोचियूं? ॻाल्हि सिधी आहे, जेकॾहिं बाबा असांजे हवाले न थी। करीमश बाबा सब्र सां सब्र सां। मुंहिंजो ख़्यालु आहे त 2-4 ॾींहं पाण हुनखे मोहलत ॾियो। ॾिसो न बाबा, हाणे मामलो बि कानूनी बणिजी वियो आहे, पर जे 1-2 ॾींहं वरंदी न मिली त पोइ बाबा हिक हिकाणी कबी। हा सरदार रबन खान साहब, किसो प्रेस में हले पियो ऐं ॻाल्हि कोर्ट ताईं पहुतल आहे। अवां छा सोचियो आहे? ॾिसो बाबा, इहो असांजे कबीले जी इज़त जो सुवाल आहे। कमाल खान मूं वटि आयो, मूंखे पहिरियां थी ॻाल्हि करे ॿुधाई। मूं इन सिलसिले में ॿियनि सरदारनि सां बि ॻाल्हायो आहे। तव्हांजे कबीले जा ॿिया सरदार छा था चवनि? मूं वटि हुनजी बिरादरी जा चङा मुड़ुस आया हुआ ऐं संदन सरदारनि सां बि ॻाल्हायो आहे। उन खां अलावा कुझु ॿियनि सरदारनि सां बि सलाह कईसीं, उन्हनि हिते मोकिलियो आहे। असां इन नुक़्ते ते सभु गॾु आहियूं त सरदार अली जिने ख़ान खे बाहि बि ॾियणी पवंदी, फ़ैसिलो बि ॾियणो पवंदो, ऐं जेको हुन असां सां धोखो कयो आहे उनजो हिसाब अलॻि ॾियणो पवंदो।
छोकिरी हथ अचण जे सूरत में छा कयो वेंदो? ॾिसो न, हिकु त तव्हां अख़बार वारनि किसो आसमान ते चाढ़े छॾियो। न सरदार साहब ईअं न आहे, जेको थिए पियो इहो ई अख़बार में अचे पियो। बाबा, इहो असांजो रवाज आहे, पर तव्हां अख़बार वारनि उनखे इशू बणाए छॾियो। ख़ैर, असां सरदार अली ने खान जे कबीले खे चयो आहे त बाहि ॾियनि, फ़ैसिलो ॾियनि। असांजा उन्हनि जे चङनि मुड़सनि सां राब्ता आहिनि। कोशिश कबी त खून ख़राबो न थिए। जे उन्हनि का वरंदी न ॾिनी त पोइ असांजे रवाजनि जी तव्हांखे ख़बर आहे। जेकॾहिं हुकूमत छोकिरी वापसि न कराए ॾिनी त पोइ? भाऊ, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो खोड़ आहे। वधीक ड्रेग न कयो। असांखे पंहिंजे पाण में ॻाल्हाइणो आहे। जंहिंखे वणे परायो छोकिरी भॼायो वञे। असांजी का रीत आहे, का रस्म आहे। बाबा सुमर फ़कीर मोहम्मद साफ़ी दोस्तनि खे चांहि पियारियो। अचो साईं। सरदार साहब, चांहि ॿिए दफ़े पीअंदासूं। तव्हांजी महिरबानी। साईं जी तव्हांजी मर्ज़ी। महिरबानी साईं।